जेतिरो अधिक असांजे नितनेम पक्को रहंदो ओतिरो अधिक असांखे बल मिलंदो आहे। गुरु प्यारी साध संगत जी तो सतनाम श्री कंहिंजो नितनेम आहे रोज जपजी साहिब पढ़ण जो, कंहिंजो नितनेम आहे वचन वठण जो, कंहिंजो नितनेम आहे सुखमणी पढ़ण जो नितनेम आहे। पर कंहिंमहिल छा थींदो आहे कि घर में अहिड़ा कोई कारण अची वेंदा आहिनि जंहिं कारण जे करे पाण नितनेम के किनारे करे छॾींदा आहियूं। चओ सतनाम श्री हरि। पोइ करे वठंदासीं, पोइ करे वठंदासीं, पोइ करे वठंदासीं, पोइ जे चकर में छा थींदो आहे पोइ ई थींदो आहे, पोइ जे मथां मांग में ईंदो आहे। चओ सतनाम श्री हरि। कॾहिं बि नितनेम न टालिजे। अॼु असांखे आहे नितनेम जी ताक़त। कीअं कि लीवर जी बीमारी ठीक थिए थी नितनेम जी ताक़त सां, कीअं कैंसर ठीक थो थिए नितनेम जी ताक़त सां। चओ सतनाम श्री हरि। गुरु प्यारे साध संगत जी तो परिवार में सिद्धिक वारी तो माता हमेशा 12 ही महीना अमृत रोगनी, 12 ही महीना भली रात जो 12 ते निकु थे बते, लेकिन पेलो जो नियम आ 4 सवा 4 बरोबर सवा 4 साढ़े 4 बरोबर आसन ते वेही करे पानी पढ़न, गुरु महाराज जी ने ध्यान करण, नितनेम जी ताकत आ गई। तो सतनाम श्री हरि। कुछ भी हुजे, केतिरो भी वॾो कारण हुजे, लेकिन नितनेम न छॾणो। चाहे ॿाहिरि बि हुजे, ट्रेन हुजे, किथे बि हुजे, फ्लाइट में हुजे, छा कंदी हुजे, उहो टाइम न कंदो न बरोबर। वो गुटको साहब खड़ी करे पाण चप्पल लाहे करे मथो ढके करे पढ़ंदी थी। दुनिया ॾिसे परवाह न, लेकिन बरोबर नितनेम जो पालन जबरदस्त तरीक़े सां कंदी। ओतिरा पक्का त पाण बि न आहियूं। चओ सतनाम श्री हरि। पाण चाह बि कंदासीं, भॼन वरी भुलिजंदासीं, ऐं वरी घर में खुशी आहे गमी आहे त पोइ असां भुलिजी वेंदासीं। शादी आहे घर में, मङणो आहे या उहा, नितनेम खे न टालिजे। गुरु नानक चयो तूं नितनेम खे पकड़े रख, मां तोखे पकड़े रखंदोमांइ। पकी ॻाल्हि, नितनेम पकड़े रख, तोखे मां छॾियां त तूं मूंखे चओ। हर रोज अमृत रोगन गुरु प्यारी साध संगत जी। लेकिन कोई असांखे टोकबाजी बि कोन, तूं दरबार सां जुड़ियल आहे, गुरु नानक जो भक्त आहे, गुरबाणी पढ़ंदो आहे, पोइ तोखे दुख छा ॾियो? जॾहिं चवंदा आहिनि भई तोखे ईंदो ई कोन्हे, पोइ दुख छो थो अचे? चओ सतनाम श्री हरि। दुख छो थो अचे तोखे? गुरु महाराज ईअं न चयो कि जेको नितनेम कंदो, जेको बाणी पढ़ंदो उनखे दुख न ईंदो। दुख ईंदो, लेकिन दुख ईंदो दर जी चांट ताणी, ऐं उतां ई गुरु नानक दुख खे ॿाहिरि करे छॾींदो। चओ सतनाम श्री हरि। नितनेम जी ताक़त आहे। गुरु प्यारी साध संगत जी घर में अहिड़ा वीचार बणिजे, अहिड़ो कोई बीमारी थी वई घर में, हुनजे घोट खे अचानक सां हुनखे पेट में सूर पई, अचानक सां। गुरु प्यारी साध संगत जी, लेकिन भरोसो गुरु नानक ते बि हुयो। हुनखे लॻो नॉर्मल आहे, 2 टे ॾिठे नॉर्मल गोली ॾिनई, लेकिन बुखार घटि न पियो थिए। पोइ पंहिंजे घोट खे चई हलो तव्हांखे मां डॉक्टर ॾे वठी थी वञां पई, छोकी ॾिसो पंहिंजो थींदो आहे। असां घर में भली पंहिंजे बि क़दर न कंदा आहियूं, लेकिन साथ असांखे पंहिंजा ई ॾींदा आहिनि। चओ सतनाम श्री हरि। पंहिंजनि खे कॾहिं बि हुनजी छोड़ न छॾिजे। दूतू में हर घर में थींदी आहे, हुनजो मतिलबु न आहे कि पाण मन मुटाव रहे। गुरु प्यारी साध संगत हुन चई भाई हलो मां तव्हांखे डॉक्टर वठी थी वञां पई। अॼु जो विषय तव्हां पाण सां गॾु खणी वञो, ऐं इहो विषय जेको आहे तव्हांजे लाइ ॾाढो महत्वपूर्ण आहे। मां कोशिशि कंदो आहियां कि हर रोज़ तव्हांखे नओं विषय साम्हूं रखां, ताकि 40 ॾींहं में हिकु नया विषय तव्हांजे साम्हूं अचनि, सॼो साल तव्हां हुन ते अमल कयो। तो सतनाम श्री हरि। डॉक्टर ॾे वठी वई गुरु प्यारी साध संगत, हॉस्पिटल क्लिनिक वठी आया, ॾेखारियईं, चेक कयईं, थोरो बुखार आहे, गोलियूं ॾियईं थो, ठीकु थी वेंदो। गुरु प्यारी साध संगत जी उते हुन हॉस्पिटल ते हुनजो को फैमिली डॉक्टर उते को राउंड ते आयो, उहो कमु ते आयो हूंदो। हुन महिला खे ॾिठई, पोइ चई डॉक्टर सां फ़ोन लॻाइणु सही कोन्हे, घर वञी फ़ोन लॻायांसि थो। गुरु प्यारी साध संगत जी घर आई, गोलियूं ॾिनी पंहिंजे घोट खे। हुन फैमिली डॉक्टर फ़ोन कयईंसि, छो भाई तोखे मां ॾिना हॉस्पिटल में ॾिनो, छा ॻाल्हि आहे, छा प्रॉब्लम आहे? चई कुझु न डॉक्टर साहिब जी, हुनखे अचानक सां पेट में सूर थियो, सो मां डॉक्टर ॾे वठी आयुमि, सो मेडिसिन ॾींदो, चई कुझु नहीं, आराम घर में आराम थी वियो त ठीकु आहे, न त पोइ हुनखे एडमिट कंदासीं, बसि आराम थी वेंदो। चओ सतनाम हरिओम।
हरिओम जो समय लगे कोई ना कोई समय तो सतनाम श्री हरि। ये कटनी वाला रमेश प्रकाश महाराज जी तो साईं देवराम जी लाडा भगत है साईं रमेश प्रकाश जी वो घड़ी घड़ी हरिओम तो लातो इन्हें चंदा ताकि उसी में सुराग थी बने आदि गजब ही कथा पढ़ना हो महत्वपूर्ण शब्द कहना है उन सागर सा क्रूज में भी सत्संग कयो गुरु प्यारी साध संगत जी चई को ठीक है अगर आराम ठीक है तो तत्काल पेटे सुन के तो मजाक न कर दे ठीक है गोली नहीं आराम न तो थे भले वो स्कूल बदल दो लेकिन इन्हें में एक प्लस पॉइंट ये हो कि हो जो को रोज अमृत तो जो को करे भाई उन्हें के न छड़ियो हर जने को ने नृत्य ने को की सुपनी साहब जब साहब पाठ पढ़ो ने शा गयो कि चौबे साहब के बताए छो असा शा करना हो कि कोई काम उन्होंने घटाए से ना हो ठीक है जो काम आज बात में घटता पढ़ो 12 घटता पढ़ो 5 घटता पढ़ो चौकी काम इतने लेकिन गाली भी हुई और यो विश्वास हो कि बात बताए तो मुझे गुरु नानक बता दो नॉर्मल बुखार में भी गुरु नानक के न चली हुई वाणी पढ़ती गुरु प्यारे साध संगत सतन ही ध्यान पेट सुर घट थी अच्छा सुर बदन होने आखिर में नहीं हॉस्पिटल से बैठी आया डॉक्टर जी में सुर घटना तो थे थोड़ा कम कर एडमिट था क्यों गुरु प्यारे साध संगत एडमिट क्यों हाने एडमिट करने जब डॉक्टर ने चाहिए तो चिंता एडमिट कर दो ठीक है लेकिन मुख्य तकलीफ थी होती जे घड़ी तकलीफ थी जी मां रोज गुरु जो अमृत लोग कंदे चाहिए सवा चाहिए वगे सो मां के कदम मां ते बाणी के पढ़ना डॉक्टर जो या बेवकूफ बनाने वाली शोधा कयो ये सत्ता गुरु के मनो ठीक है लेकिन नित्य लिसन जरूरी है ना वोट के लिसन में गुरु के लिसन गुरु थोड़ी चलना कि गुरु असा के शरीर के नाम तो सतनाम श्री हरि गुरु प्यारे साध संगत जी तेने कहा जे मन में जेको भी टेंडेंसी जो मुकना सा मतलब काने मां पे जो नते करना मगर को विचार बता चेंज सो मां डॉक्टर मां ये न चल की घरटी ना एडमिट ना करनो पड़ो और मैंने विचार को शा के तो लेके जानी हुई कर नदी और दुख जे वक्त ते पंजाई यादिना तो फोन कर मेरी मां की भी गुरा कोई ते वक्त की जो सदनाम वयस मेरा मेरा चाचा ससुर के सबस लेकिन हाले वक्त कोई के साथ नहीं बात सब ये भीड़ में शामिल करने वास्ते फोटो खींचने वास्ते ही हुआ बाकी सब तो हरिओम हुआ तो सतनाम श्री हरि ये सब फॉर्मेलिटी सुनियो गुरु प्यारी साध संगत उन शा के जितना भी होते हॉस्पिटल में उन रोज उते वे करे अमृत जी बाह पकड़े रखी गुरु नानक के तो बाह पकड़े रख मंजी जी बाह पकड़े रख गुरु तो कने चली दो लगातार बाणी पढ़ंदी लेकिन इतने बड़ी गाल भी हुई जो लगातार सुर बदन होने तो सतनाम श्री हरि बदन होने गुरु प्यारी साध संगत मन सदा रीतिया डॉक्टर के मेरे ऑफिस में बुलायो चीन सो ये मुझे बस ये गाल कोने की इन्हें आराम न तो थे इकड़ो कम क्यों कहानी के बेन उठी मुझसे आंसू निकलिया कि गुरु बाबा सो तरह मुसासिता मत करी मात तो के मात पिता से ड्यूटी अच्छी पाशा तो चैन माना नित्रम के बनाया पर वरी मन में जो काते ना काते भूमि गलती हुई वरी निश्चय के सच्चे पाशा बड़ी साधे पाठ अंदर बताई दो सो गुरु जी मां के चरण की बिल्कुल भी कोशिश न कही ठीक है भी हॉस्पिटल में गया गुरु प्यारी साध संगत जी होते उन जो अल्ट्रासाउंड तो सब जो और दे तो लगे बुधाए के बाद लीवर के ने घोटे के लीवर में गोली आ तो सतनाम श्री हरि सुने करने के स्कूल न तो घटते प्रॉब्लम होते मजे दी बदली सोने के कुछ नहीं है एडमिट करना पड़ो लिसो का आराम थी होता जे घना डी जे मा जैन तो सामने डॉक्टर जी मा प्रश्न तो दे सका जितना भी थे गुरु प्यारे साध संगत जी को लगे एडमिट कराए पर उते भी मैं शा कयो बरोबर छोके मिलण का दीना रोया बरोबर जई सवा जई की उते मेरी दी के भी दिमाग के भी पानी पढ़ना शुरू करी अमृत लागू आ पर बिल्कुल भी बंद न कयो अमृत लोग करने भी ना गुरु प्यारे साध संगत जी हॉस्पिटल में अमृत शुरू थियो उन्हें के ऋषि करे देखो उते बैठाया इनाचन कंपे लिखी भी तो भी वाहिगुरु चढ़ लगा जो सतनाम श्री हरि वाइब्रेशन हॉस्पिटल में धीरे धीरे सुना चढ़ लगा गुरु प्यारे साध संगत जी वह पता नहीं था सूर ये बोलता कि मैंने इंजेक्शन आने का तो सूर घट होती है वरी को जो मैं इंजेक्शन औसत खत्म कर दे वरी को सुबह दी को नहीं परेशानी मैंने की बता दी कहते निधन में पक्को गुरु प्यारे साध संगत जी निधन बिल्कुल ऐसे नहीं निधन भी ताकत विषय है 12 पता नहीं था डॉक्टर चलो भाई सो
इन जी हिकु टेस्ट करानी पवंदी, छो कि ॾाढो तड़पे थो, हुनखे ॾाढी प्रॉब्लम वधियल आहे। मुंहिंजे त कान्हे केस, पर मां फिर बि हिते रखां थो, जेतिरी ताक़त मां कयां थो। तव्हां कुझु ॿियो वीचार कयो त गुरु प्यारे साध संगत जीवन में ॿ व्यक्ति असांजे हुजणु ॾाढा ज़रूरी आहिनि। हिकु सलाहकार सुठो हुजणु खपे, हिकु गुरू जो प्यारो पंहिंजे पाण सां जुड़ियो हुजणु खपे। क्योंकि ॿई सलाह एॾी ॾींदा आहिनि जो असांजो हिकु मार्ग सचो मिलंदो वेंदो आहे। चओ सतनाम श्री हरि। इलाही समय खां पंहिंजी हिकु साहेड़ी खे दीदी दीदी करे ॻाल्हाईंदी हुई, हुनखे फोन हर हिकु ॻाल्हि सां शेयर कंदी, परिवार जी फोन करे चई भाई मां पंहिंजे घोट खे जो थिए तो सूर घटि नथो थिए पियो, ॾाढी परेशानी वधी वई आहे, तकलीफ़ वधंदी, डॉक्टर चवंदा लीवर में गोली थी पई आहे, पर उहो इंजेक्शन लॻाइनि था वरी सूर वधी थो वञे, पोइ छा कयां। और सलाहकार हूंदो आहे त हिमत ॾींदो आहे, अगरि उहो मज़ाकिया दोस्त हूंदो आहे त मज़ाक बि उॾाईंदो आहे, चओ भाई दारू पीतो हूंदे, ईअं कयो हूंदे, उहो कयो हूंदे, लेकिन हुनखे ताक़त हरिओम हरिओम हरिओम। गुरु प्यारे साध संगत जी छा थियो, चयो लिखी करे ॾींदा पियो, चओ सतनाम श्री हरि। त चई हिकिड़ो कमु कर, अगरि इहा ॻाल्हि आहे त पोइ छा त चई डॉक्टर, चई सुभाणे रिपोर्ट ईंदी, हफ़्तो सम्झंदो वरी पोइ ठीकु आहे। पहिरीं रिपोर्ट आई त हुनखे चई नितनेम चालू आहे, चई तुंहिंजे घोट खे कैंसर आहे। चओ सतनाम श्री हरि। ॾिसो पेट सूर काथों शुरू थियो, धीरे 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 नॉर्मल हॉस्पिटल, वरी बि हॉस्पिटल, टी हॉस्पिटल, गुरु प्यारे साध संगत गोड़ी हिनखे ॾाढी डिस्टर्ब थी करे, उन ई जॻह ते हिनखे कैंसर आहे। सो इन जो इलाज मां न करे सघंदुमि। चओ सतनाम श्री हरि। इन जो इलाज मां न करे सघंदुमि। गुरु प्यारे साध संगत जी हताश थी वई, पर कई जेतिरा ॾींहं आहे मां ठीकु आहे, इलाज कयांसि थो, लेकिन मुंहिंजो सुठे सां इलाज मां न करे सघंदुमि। उते कुझु ॾींहं अमृत वेलो कयो, नितनेम जी मां बिल्कुलु न छॾी। हिन ॻाल्हि खे हमेशह ध्यानु रखो, पकड़े रखंदा था, हमेशह पकड़े रखो। वरी पोइ ख़्यालु आयो कि मां पंहिंजे सतगुरू जे शेवक खे फोन कयां, मतां को ॾस ॾेई, मतां कुझु ॿुधाए। हुनखे फोन कई थी, भाई साहब जी सतनाम श्री वाहिगुरु। चई सतनाम श्री वाहिगुरु चओ पुटु, कुझु समय खां मां दरबार नथी अचां पई, मूंखे माफ़ी ॾियो। छा थियो पुटु? चई हीअं ॻाल्हि लिखी, मुंहिंजे घोट खे ॾाढी तकलीफ़ थी पई आहे, पहिरियों हीअ प्रॉब्लम थी, वरी हीअ प्रॉब्लम थी, हाणे चऊं था कि कैंसर आहे। चओ सतनाम श्री हरि। छा करणु खपे? त पहिरियों हिकु नॉर्मल हिकु हुनखे मैसेज ॾिनो, हिकिड़ो कमु कर, संगत घुराए करे तूं पाठ कराए, रहिजी ईंदी। त हुनखे थोरो सो क्रॉस कई, चई संगत खे घुरायां, वरी पाठ करायां, हुनखे मुंहुं ॾियां, हुन सां ॻाल्हायां, ख़ातिरदारी कयां, हिन खां सुठो मां गुरु नानक जी ख़ातिरदारी कयां, उहो ॿुधायो। मां न करे सघंदुमि, छो कि मूंखे नितनेम जो बि पालन करिणो आहे, संगत घुराए मां कंदुमि ज़रूरु, लेकिन हाली मूंखे क्षमा कयो। हिकिड़ो कमु कर, 51 पाठ कंदी सुखमनी जा। चओ सतनाम श्री हरि। छा थियो? छा थियो? हाणे ॻाल्हि अचे पॉइंट वारी। 51 पाठ छो कि जंहिंमहिल डॉक्टर हुनखे चयो वरी उहो जुमो, ऐं हुनखे चई भई तोखे जंहिं हॉस्पिटल वञा तोखे उहो सूमर खां पहिरियों कुझु कंदा ई कोन्हे, तो वरी छुटी हूंदी आहे। 2 ॾींहं हुनखे हुया, थोरो बहुत ट्रीटमेंट चालू हुयो हुते। चई हिकिड़ो कमु कर, तूं 51 सुखमनी पाठ कर, गुरु नानक कृपा बख्शिश कंदा। चओ सतनाम श्री हरि। साध के संग मुख पूजल होत। गुरु प्यारे साध संगत जी हुन गंढ लॻाए छॾी, चई हा छो न, इहो तव्हां मूंखे ॾाढो सुठो रस्तो ॿुधायो आहे। हुते तड़पे थो, लेकिन हिते गुरू जी राह थी वठे पई। ॾिसो हिकु विश्वास जी डोर ॾिसो, नितनेम जी ताक़त ॾिसो। हुनखे ख़बर हो कि डॉक्टर इंसान आहे, मुंहिंजो मालिक त शान जो शाह आहे, सभु करे सघंदो आहे, मूंखे परवाह न आहे। चओ सतनाम। लेकिन कैंसर जी रिपोर्ट ॿुधी करे थोरो सो हुनखे लॻो कि मन बेचैन थियणु लॻो। हुन छा कयईं, पंहिंजी धीउ खे, पंहिंजी माउ खे गुरु प्यारी साध संगत सुबुह 6 वॻे उन ई हॉस्पिटल में लगातार सॼो ॾींहुं पाठ कयईं। हुन 51 चयईं, हुन छंछरु इतवार मिलाए करे 102 पाठ सुखमनी साठ कयईं लगातार। गुरु प्यारी साध संगत जी असां तव्हां न करे सघंदासीं। असां चवंदासीं न अहिड़ी ॾिसूं, मेडिसिन ॾिसूं, लेकिन सच्चाई आहे कि गुरु खे अगरि तव्हां पकड़े रखो न, गुरु तव्हांखे न छॾींदो। भरोसो रखो। भरोसे में कमी आहे, विश्वास में कमी आहे, बाक़ी त सभु ठीकु आहे। गुरु प्यारे साध संगत जी 102 पाठ थिया, सूमर सुबुह थियो। गुरु प्यारे साध संगत जी केस खे रिफर कयो वियो, उन ई जॻह ते वठी आहे जिते
कैंसर स्पेशल जो ट्रीटमेंट थींदो हुयो ते वठी आया। वरी उन जी रिपोर्ट थी, वरी चेकअप थियो। गुरु प्यारी साध संगत जी उते भी गुरु नानक के चवण लॻे सचे बादशाह मूंखां पहिरियों तूं तो पहुची वञी। चओ सत छोकी छा पियो थियो हुते कि जेकी भी हिन सुविधा मिले थी न फटाफट सुविधा मिलंदी पई वञे। यानी ते भीड़ लॻल त फटाफट कंपाउंडर आयो, चले मैडम पंहिंजा आपका नंबर है, उनखे ॾिसी चवण लॻे सचे बादशाह मां पहुचा नथी, पहिरियों तूं तो पहुची वञी, विश्वास आहे तोखे, तूं ई ॿुधाईंदे। चओ सतनाम श्री हर। बेबस कोई ॾेर साम्हूं न, कोई चाचा ससु साम्हूं न, कोई परिवार न, कोई समाज में कुछ भी न साम्हूं। घर में पंहिंजी धीउ हुनजी मां, ॿियो कोई धीउ घर न। चओ सतनाम श्री बाक़ी जेको पैसो ख़र्च करे पई। गुरु प्यारे साध संगत डॉक्टर चयो भाई ॾिसो मां ॿाहिरि रिपोर्ट त चेक न कंदुमि, हिकिड़ो मूंखे पंहिंजे हिसाब सां चेकअप करणो पवंदो। चई ठीकु आहे कयो। जेसि ताईं चेकअप थिए त हुनजी बाणी चपई चालू हुई, कमरी करो आंदे रक्षा गुरु तीक्षा दो तीन महीने बाणी चालू लगातार चालू हुई। गुरु प्यारी साध संगत अञा तकलीफ़ वधी वई। हुन चई भाई हिनखे कैंसर आहे, लेकिन पहिरीं स्टेज ते आहे। चओ सतनाम श्री हर। वरी बि चओ सतनाम श्री हर। हथ लगा टे डिगा भी गरम जी जो कीमो न करे सघंदासीं हाली, जेसि ताईं हिनखे थोरो आराम मिले पोइ हुनखे पाण इहो इलाज कंदासीं। छा कयूं कि हिकिड़ो कमु कयो, तव्हां हिते कोई रेंट ते रूम वठो, साम्हूं अथव, हुते तव्हां रहो, हुते हिनखे तव्हां मेडिसिन ॾींदा रहो, जीअं हिनखे ठीकु थिए थधो थिए ठीकु थिए पोइ तव्हां हिनखे वठी अचो, पोइ मां ॾिसां थो पाण। रिपोर्ट अची वई, सभु रिपोर्ट त मिली। गुरु प्यारी साध संगत बाक़ाइदो रूम में आए रेंट जे, हुते रहणु शुरू बि कयूं। हुते बि हुन छा कयो हुते नित्य नेम न छॾियो। बाणी पाण सां गुटको सां गॾु हूंदो हमेशह। सुखमनी साहिब चौपई साहिब तो सब गॾु हूंदो, हुनखे न छॾी भई रखी करे मां पंहिंजे कम जो कयां करे, इहे न, हमेशह पाण सां गॾु हमेशह। हुते बि रोज़ हुते मेडिसिन ॾियणु चालू आहे। फटाफट सुबुह ते सनानु पाणी ते पहिरीं धी खे ॿुधाइजो तूं बि बाणी पढ़। 102 पाठ सुखमनी साहिब थी विया हुते। ऐं हिते वरी 7 ॾींहं जो टाइम डॉक्टर ॾिनो। हाणे हिते ॾिसो गुरु नानक जो करिश्मो। गुरु प्यारी साध संगत जी रिपोर्ट में कैंसर आहे। 7 ॾींहं लगातार हिनखे मेडिसिन ॾिनी, भई बुखार घटि थिए त वरी पोइ वरी कीमो करायूं, जेको बि आहे। गुरु प्यारी साध संगत लगातार 7 ॾींहं छा पई करे। हाणे मन में हिकु थींदो आहे न भई जीअं कोई माण्हू 1000 रुपयो कमाईंदो आहे त चवंदो 5 मिंट अधु कलाक अञा दुकान ते मथां कोई ग्राहक अची वञे त वरी मथां ॿियो बि 1000 ॾेई वञे, ॿियो बि 500 कमाए वेठा। त मन में इहा अभिलाषा अची वई कि मां हिकु नितनेम कयो, सोने खे ॿियो बि नितनेम कयां, मथां गुरु ॿुधी वेठे, मथां गुरु ॿुधी वेठे। वरी उहो बि करे वरी चई 7 ई थिया आहिनि सुबुह जो, करिणो छा आहे, गोली त ॾियणी आहे, कमु त आहे कोन, हिकु बार अञा थी करे वेठा। यानी पाठ खे छॾे न पई, बाणीअ खे छॾे न पई। अभिलाषा वधे थी न थिया। वरी पोइ थोरो बहुत भोजन करे वरी वेही पई रहे त वरी खणी करे वरी वेही पई रहे। त सतनाम श्री हर। अच्छा ग़लति तव्हांखे मां छा चयोमांव, जेतिरी बाणी आलाप सां पढ़ी वञे ओतिरो वधीक पाण जो सुठो हूंदो आहे। पंहिंजे घोटे साम्हूं बाणी पढ़ंदी मिले, मनी साहिब जी, जप साहिब जी, माने की कहते हैं ना जेको कहे पिछे पैसा कागज पढ़ंदी पिछे पढ़ंदी। गुरु प्यारी साध संगत पूरा 7 ॾींहं बाणी पढ़ंदी बिल्कुल। और रूम में भी हमेशा सुठा अची विया। हाणे अचानक सां हुनखे कोई हुनखे स्वयं खुद के भी कोई तकलीफ़ थियण लॻी त कोई मेडिसिन घर पई हुअसि हुनजी। त जीअं हाणे मां छा कयां, मुंहिंजो सावत तो मूंखे बि तकलीफ़ थी थिए त पंहिंजी माउ पंहिंजी धीउ खे चई मां वयमि ऐं आयमि, अॼु 7 ॾींहं बि आहे, तव्हां हिकिड़ो कमु कयो, तव्हां वञो हिननि खे वठी वञो, डॉक्टर वठी वञो ऐं वरी टेस्ट कंदा, हुन खां पोइ हिनजो जेको इलाजु थींदो कंदासीं। मां अचां थी पंहिंजी गोरी खणी करे। ऐं सफ़र 3 कलाक जो गुरु प्यारी साध संगत जी। हुन छा कयो, हुनजी माउ हुनजी धीअ सां गॾु हॉस्पिटल आई, बराबरि हुनजो ट्रीटमेंट शुरू करण जी कोशिशि कई। इहे हुते पहुती घर पहुची वई, डॉक्टर जी फाइल लिखाए किथे आहे, फाइल ॾिनी, ॾिठई, चई ठीकु आहे मां वरी टेस्ट कयां थो, वरी पाण पोइ उहो ट्रीटमेंट कयूं था। गुरु प्यारी साध संगत जेको सतनाम श्री हर। गुरु जी रहमत जो हिकु पल्लो जेको हूंदो आहे न नितनेम आहे। बराबरि जी चेकअप कयो वियो, वरी अल्ट्रासाउंड कयो, उहो सभु चेकअप करे वियो। गुरु प्यारी साध संगत जी उहो हुते व्यक्ति वेठो आहे, ऐं जीअं फाइल हुते उहो रिपोर्ट जी आई शाम जो गुरु प्यारी साध संगत, उहो वीचार ॿुधण ते तव्हांखे बि शॉक लॻी वेंदो। डॉक्टर साहब जो फाइल खोली गुरु प्यारी साध संगत जी,
वो अखर ही मिट दिया जे अखरन जो कैंसर लिखो तो सतनाम श्री हर वो बीमारी न निकती डॉक्टर जो फाइल में जी मैंने जो छा इलाज किया उन्हें दी के तो जो छा इलाज किया मते गत रही शरी मते गत रही तो छा इलाज किया धीरे ना घबराए जी भाई डॉक्टर साहब छाते मुझे पापा के छाते वो डॉक्टर जो लोगों मैंने मैंने 25 साल में रिकॉर्ड आ पहले स्टेज में हमेशा मैं ट्रीटमेंट के बाद के पहले होयो भी वही मैं चेक के बाद हां आही को ना गुरु प्यारी साथ संगरी डॉक्टर साहब उन्हें जो पुत्र तुझे पापा की कैंसर आही को ना तो मैं शाह इलाज किया तो सतनाम श्री हर केड़ो फल मिलो ने के 100 मिल पाटे जो ने फल गुरु प्यारी साथ संगरी फूल नबी समय पे नबी के जिसके भाकुर पारों लगी ताकि जोड़ की सत्य आपा ताकि कोई बीमार आई को ना तो सतनाम से ताकि कोई बीमारी आई को ना वो जी मां अपनी बाहर की क्यों ना डॉक्टर जी बुके रे फोन लगा ना तो गलाया ओ जाने पे घर पहुंचे अचने तैयारी भी करे पैसा ऐसा भी है हमें फोन लगाई थी भाई मम्मी ये गाली है डॉक्टर साहब गला डॉक्टर जी भाई कहां जो उनके चली गया तो उनके मां केड़ो इलाज किया मैंने तो कोई बीमार आई को ना जी डॉक्टर साहब मजाक छोटा क्यों रिपोर्ट होता में काम सा छोटा मजाक क्यों जी रिपोर्ट होते में ठीक है लेकिन हाने वर्तमान में शरीर में कोई आई को ना तो वो माने शा कर सकदा जो सतनाम श्री हर फिर आई को ना कुछ भी नजर ही ना सोचे गुरु प्यारी साध संगत जी जब ये गाल बुद्धि फूले न समाई हुआ भी उतने कुछ समय का पोती सच्ची बादशाह गुरु महाराज की कृपा से डॉक्टर का शुक्राना मने लगी वो डॉक्टर जो एकड़ो प्रॉब्लम ये है कि लीवर में गोली आ रही वो तो नॉर्मल कहीं भी हॉस्पिटल में ना बैठा सकना हो बाकी नहीं कैंसर कुछ भी खाने तो सतनाम श्री हर कुछ भी कोने गुरु प्यारे साध संगत गुरु जा शुक्राना मने लगी गुरु नानक जी सूरज सामने कर गुरु के दास लगी सच्ची बादशाह हर पल हर कदम ते तो ही बादशाह बणवा अज दातार होके तो भरोसो एतो तो ते विश्वास हो तो पार बुझायो गुरु प्यारे साध संगत बीमारी गांची बची गोड़ी गुरु प्यारे साध संगत उनके घर बटिया जेके मेडिसिन डॉक्टर ने उनसे इलाज चालू है थोड़ा बहुत ठीक थे तुम्हारी नॉर्मल पहली हॉस्पिटल बटिया कि भाई नदी गोली कटो गुरु प्यारे साध संगत ओते भी करिश्मा डॉक्टर से गोली हो जाए कटान छो सतनाम श्री हर गोड़ी में हो जे कटान आई को ने छा कना तो सतनाम श्री हर गुरु प्यारे साध संगत तत्काल गोड़ी में रही ने घोट के घर में छड़े कर ओडी में रही बिना चप्पल गुरु नानक जी दरबार नतमस्तक थी सच्ची बादशाह मुखा पर तो मोचवा हर पल तू ही साई थी सच्ची बादशाह तुझे लख शुक्राना आज का मन निश्चय थी क्या जे तो तुने नित्यनेम करनी बड़ा डबल नित्यनेम करना जो सतनाम श्री हर असा वासी नाम दातार चादर काढ़ी नाम कणा पिशाची नाम लंगर कराई नाम इन जो दातार जेको बुझो त कदम लेकिन जेको नित्यनेम दे तो वो डबल कदम आज नहीं तारी गुरु प्यारे साथ से नित्यनेम चालू है सत्कारयोग साथ संगत जी आज विषय यो ही है कि पाण जेको नित्यनेम कयूं था पिया उनके बिल्कुल भी न छड़ियो कहीं भी कारण ते ता यो न चो की मां जब सा न पड़वा सुबाने पड़न सुबाने इन पड़े सुबाने पड़न छड़नो ही ना है हजारे मानो सामू बिठा हो जन कोई परवाह ना है नित्यनेम के पक्को रखो गुरु नानक जी नित्यनेम के न छड़ी दे मातो के न छड़ी दो मैं हमो का हारे लिखा है कि कोई बीमारी दे रोजगार में परेशानी हो दे शारीरिक कष्ट दे मानसिक तनाव दे ता नित्यनेम के पकड़े रखो गुरु नानक ताके न छड़ी दो पानी आ बचो अनुना से दियो सलो स्वान गुरु ग्रासी ओ मेरा वे गुरु गोविंदा ओ मेरा वे गुरु गोविंदा मेरा वे गुरु गोविंदा मेरा वे गुरु गोविंदा ओ मेरा वे गुरु गोविंदा ओ मेरा वेद गुरु गोविंदा मेरा वेद गुरु गोविंदा ओ मेरा वेद गुरु गोविंदा गुरु नानक देव की जय साच दरबार साहिब की जय राग राम कली मेरा दिया देखो का सदगुरु शाह
आनंद मया मेरी माए